अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं गुलाम रसूल प्यार वीडियो रहा मुझे फेसबुक पेज GRP डेहर की यूट्यूब चैनल। सो अज एक अफ़सोसनाक जी ख़बर आहे उहा ताईं शेयर कयूं था। मशहूर स्कॉलर मौलाना तारिक जमील जो फर्जंद जो उनके मौलाना आसिम जमील उनके नामालूम हथियारबंदन जो गोलियों हणी क़तल करे छॾियो आहे, जंहिंखे उतां जी मक़ामी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, पर हू ज़ख़्मनि जा सूर न सांदे फ़ौत थी वियो आहे। सो ही इंतहाई ॾुख भरी ख़बर आहे। सो इन ख़बर बाबति जेको आहे मौलाना तारिक जमील जेको आहे उन पंहिंजी ट्विटर अकाउंट ते पंहिंजो जेको आहे इहो हिकिड़ो स्टेटस रखियो आहे, जंहिंमें उन इहो ॿुधायो आहे त मुंहिंजो पुटु जेको आहे उहो फ़ौत थी वियो आहे। तमामु दोस्त जेको आहे उनजे लाइ दुआ, उनजी मग़फ़िरत जे लाइ दुआ फ़रमाइनि। सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ स्टेटस जेका आहिनि उहे नज़र अचनि पिया। कुझु स्टेटस ईअं बि नज़र आया त मौलाना आसिम जमील जेको आहे ख़ुदकशी कई आहे, पर ही अञा तस्दीकी ख़बर न आहे। बाक़ी उनजे क़तल थियण जी ख़बर पइजी वई आहे, हू मतिलबु कि फ़ौत थी वियो आहे। हाणे इहा ख़बर न आहे उन ख़ुदकशी कई आहे या जेका आहिनि कंहिं हथियारबंदनि जेको आहे उनखे गोलियूं हणी क़तल कयो आहे। सो इहा ख़बर बाद में पवंदी। बहरहाल ही तव्हां ताईं जेकी अपडेट हुई इहा पहुचायूं पिया। ही मुख़्तलिफ़ स्टेटस जेका आहिनि उहे बि नज़र अचनि पिया त मौलाना तारिक जमील जे तरफ़ां जेको पंहिंजो स्टेटस जेको रखियो वियो आहे उन में हीअ तव्हां ॾिसी सघो था, पढ़ी बि सघो था त हू चए थो मुंहिंजो पुटु जेको आहे उहो फ़ौत थी वियो आहे। मुंहिंजी मग़फ़िरत जे लाइ तमामु दोस्त अहबाब जेका आहिनि उहे दुआ फ़रमाइनि त अल्लाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। सो ॿिए पासे बि मुख़्तलिफ़ माण्हू जेका आहिनि इहे स्टेटस रखनि पिया त मौलाना तारिक जमील जो पुटु जेको आहे मौलाना आसिम जमील, जंहिंखे नामालूम हथियारबंदनि जेको आहे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। सो कुझु स्टेटस अहिड़ा बि नज़र अचनि पिया सो जंहिंमें इहो लिखियलु आहे त मौलाना आसिम जमील जेको आहे उहो पंहिंजे पाण खे सीने में जेको आहे उन फायर करे गोली हई आहे, जंहिंखां पोइ जेको आहे उहो फ़ौत थी वियो आहे। बहरहाल अल्लाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। असां इहा दुआ फ़रमाईंदासीं। ऐं वधीक इहा अपडेट्स जेको आहे ख़बर जेको आहे हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो वाक़ियो हाणे थियो आहे, ताज़ो वाक़ियो थियो आहे। इन खां पोइ जेको आहे तस्दीक बि इन जी थींदी त हिन जी जेकी आहे उहा मौत कीअं थी आहे, कंहिं नामालूम हथियारबंदनि जेको आहे फायरिंग सबबु थी आहे या पंहिंजो पाण उन ख़ुदकशी कई आहे। सो ख़ुदकशी जे हवाले सां त असांखे सम्झ नथी अचे, छो जो उनजो जेको आहे वालिद साहब हिकिड़ो वॾो स्कॉलर आहे मौलाना तारिक जमील, ऐं हीउ पाण बि जेको आहे हिकिड़ो मौलाना आसिम जमील पाण बि हिकिड़ो तमामु जेको आहे इस्लामी तालीम सां जेको आहे उहो मालामाल आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको ख़ुदकशी करणु इस्लाम में त उहे जेको आहे उहा जाइज़ न आहे। सो हीअ एतिरी ॼाण रखण जे बावजूदि अहिड़ो अमल नथो करे सघे। बहरहाल का बि ॻाल्हि असां जेको आहे वक़्त खां तस्दीकी बयानु अचण खां जेको आहे अॻल में तस्दीक थियण खां पहिरियों जेको आहे कुझु नथो चई सघिजे त उन ख़ुदकशी कई आहे या उनखे क़तल कयो वियो आहे। सो हाल फ़िलहाल जेका सोशल मीडिया ते मुहिम हले थी उन हवाले सां त इहा असां अपडेट पहुचाईसीं। जीअं ई इन बाबति वधीक असांखे मालूमात मिली, तस्दीक मिली त अवां दोस्तनि सां उहा बि शेयर कंदासीं। वॾी महिरबानी, असांखे दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान।